उन ॾींहुं वरी साईं मसलो करायो तव्हां मूंसां। वो केड़ो वरी? जो तव्हां चयो वञी ट्रैक्टर जी जेको आहे सो बैटरी वठी आहे शहर मां। आओ तव्हां ॾिना मूंखे पैसा। आओ महांगाई लॻी पई आहे, बैटरी हुई महांगी। हा मां बैटरी वरिती, मूं वटि टोटली साईं बचा 400 रुपया। ओ मां चवां हाणे 250 रुपया त किराए में वेंदा, बाक़ी 150 रुपयो बचो आहे। मां बुख लॻी आहे, साम्हूं VIP होटल हो, मां चयो वञी मानी थो खावां। हा साईं मां वञी हुते मानी खाधो, वेठुमि वञा। हा मुंहिंजो बैटरी वारे चयो 2 मिंट बैटरी रखु, मां होटल तां मानी खाई अचां थो, पोइ बैटरी खणाए थो। हा साईं जीअं होटल में वियुमि, साईं आयो हुते जेको आहे सो हिकिड़ो, चयो भाउ छा खाईंदे? हा मां बा का सुठी भाॼी, ॻोठ जा माण्हू आहियूं, का सुठी भाॼी। साईं भाॼी 2-3 मानियूं खाई आयो, बुख लॻी, मां बि मानी खाधमि। मानी खाई जंहिं दख़ल ते वियुमि, मां चयोमि भाउ घणा पैसा थिया? चए भाउ 1500 रुपया। त कढ़ाई खाधई जा न पुट्रा। साईं मूंखे कहिड़ी ख़बर, शहर जा होटल एॾा महांगा, हिकु वॾो होटल हो, मूंखे हाणे कहिड़ी ख़बर। हा मां हुनखे चयो भाउ मूं वटि त पिया अथई 150 रुपयो, हा 1500 त मूं वटि कोन्हनि। चई ईअं वरी कीअं 150 रुपयो? तो जहिड़ा घणा हिते ईंदा आहिनि बहाना करे। साईं हिकदमि टेलीफोन घुमाए पुलिस खे घुराई। अरे बा ॾिठमि त 2 पुलिस वारा आया, मूंखे ॿाहिरि खां झले ऐं होटल खां ॿाहिरि वठी विया। पोइ साईं उते वरी मां हिकिड़ी पुराणी अटकल खेॾियुमि। वाह केड़ी? साईं वो 150 रुपयो खणी सिपाहीअ खे ॾिनमि, सिपाही मूंखे चयो वञ जल्दी निकिरी निभागा।